अस्सलाम वालेकुम। वेदर विद नज़ीर बमरो में पेश आहे मौसम जो अहवाल। अॼु 5 अगस्त आहे। जीअं असां अॻु में अव्हांखे ॿुधायो हुयो त 5 अगस्त ते जेका असां रिपोर्ट पेश कंदासीं उन में फाइनल रिपोर्ट जेका आहे उहा ईंदी ऐं उहा फ्रेश ऐं ताज़ा तरीन रिपोर्ट हूंदी, जंहिंमें सिंध में ऐं राजस्थान में ऐं कच्छ भुज में ईंदड़ बरसातुनि जो सिस्टम, उन जे बारे में जेका ताज़ा तरीन डेटा हूंदी उन जी मालूमात असां अव्हांखे ॾींदासीं। त अॼु असां अव्हांखे पहिरियां ॿुधायूं था त सिंध में किथे किथे बरसात जा सिस्टम हलनि पिया। सिंध में नवाबशाह डिवीज़न में उन जे उत्तर तरफ़ वारे इलाइक़े में बरसात जो सिस्टम काफ़ी बरसात वसाए चुको आहे ऐं उन जा बादल दादू तरफ़ बि बूंदाबांदी करे सघनि था। बरसात वधीक उन जी पटीदन ऐं खां नौशहर फिरोज ताईं मोड़ो ताईं थी हूंदी, जंहिंजी रिपोर्ट असां वटि अञा ताईं पहुती न आहे। इन खां अलावा नारे तरफ़ ऐं कुझु ख़ैरपुर ज़िले जे इलाइक़नि में गंबट वग़ैरह उन्हनि में बि बरसात थी आहे। इन खां सवाइ हिकिड़ो ॿियो सिस्टम आहे जेको वधीक ताक़तवर आहे ऐं वॾो आहे। उहो नंगर पारकर खां थरपारकर तरफ़ मिठी, इस्लामकोट, छाछरो, डायली, उमरकोट, नवीसर रोड, डीपलो ऐं उन जे असगिरदाईअ में हली रहियो आहे ऐं उते हिन वक़्तु बि बरसात जारी आहे। इन खां अलावा हिकिड़ो नंढो सिस्टम नूरियाबाद जे इलाइक़नि खां कुझु बरसात वसाए ऐं कराचीअ तरफ़ उन जा बादल वञनि पिया, जेके कराचीअ में का ख़ासि बरसात न ॾींदा, पर बादल उतां गुज़री रहिया आहिनि। हिंदुस्तान में बादलनि जी सूरत हाल इहा आहे त पूरो हिंदुस्तान बादलनि में घिरियल आहे ऐं सिस्टम जो मर्कज़ जेको सर्कुलर विंड्स वारो सिस्टम आहे, लो प्रेशर, उहो हिन वक़्तु अञा ताईं विच हिंदुस्तान में उन जो मर्कज़ आहे, जेको तेज़ीअ सां सिंध तरफ़ अचे पियो ऐं सुभाणे ताईं नंगर पारकर खे वेझो पहुची वेंदो ऐं सुभाणे जे ॾींहं में ई यानी 26 अगस्त ते उन जो मर्कज़ नंगर पारकर, इस्लामकोट ऐं मिठी ताईं पहुचंदो। हिन में ईअं थींदो आहे त जेको सिस्टम सर्कुलर विंड्स वारो यानी गोल चकरदार हवाउनि वारो हूंदो आहे, उन जो बरसातुनि जो ज़ोर उन जे मर्कज़ में घटि हूंदो आहे, पर जेके बादल उहो मर्कज़ मां छॾींदो वेंदो आहे ऐं तयारु कंदो वेंदो आहे, जेके बरसात वसाइण लाइक़ हूंदा आहिनि, उहे पंहिंजे मर्कज़ खां हटी करे उन तरफ़ मोकिलियो आहे जंहिं तरफ़ मॉनसून हवाउनि जो फ्लो हूंदो आहे। त सुभाणे खां त तमामु घणियूं बरसातूं शुरू थी वेंदियूं, जेके सिंध जे अक्सर इलाइक़नि में थींदियूं। उन जे बारे में अव्हांखे CMWF जे बारे पारां जारी कयल डेटा में ॾेखारियूं था त सुभाणे 26 अगस्त ते जेका बरसात शुरू थींदी उहा थरपारकर जे इलाइक़नि में ज़ोरदार हूंदी ऐं उन्हनि इलाइक़नि में नंगर पारकर, मिठी, इस्लामकोट, उमरकोट, डायली, छाछरो, डीपलो, इन्हनि में बरसात जो ज़ोर वधीक हूंदो, पर बरसात जे वसण बाबति जेका इंफॉर्मेशन ECMWF वारा ॾियनि पिया, उन मुताबिक़ बरसात मीरपुर ख़ास, सांगड़, शहदादपुर,
नवाब शाह, नारो, सालिह पट, गोटकी ऐं सखर ताईं थींदी ऐं उन बरसात जा जेके कुझु बादल आहिनि, हिकिड़ो ॿियो सिस्टम उहो बदीन जा इलाइक़ा ऐं छटे जा इलाइक़ा ऐं हैदराबाद जा इलाइक़ा कवर कंदो ऐं ज़ाहिर आहे त ही सिस्टम जा बादल जेके आहिनि उहे ओभर खां ओलह तरफ़ सफ़र कंदा आहिनि त जुड़ पूरी सिंध में फैलिजी वेंदो ऐं अक्सर इलाइक़नि में जिथे घटि बरसात वसंदी उते रिमझिम फुड़ फुड़ ज़रूरु थींदी। त सुभाणे कराची में बि बरसात वसण जो इम्कान मौजूदु आहे, जेको हिन सिस्टम जे सफ़र करे ईंदड़ बादल आहिनि जे पहुचण खां पोइ कराची जे इलाइक़नि में बि बरसात थी सघे थी। इहे इम्कान जेकी असां अव्हांखे ॿुधाया सुभाणे जे बारे में, यानी 26 अगस्त ते, त इन खां अलावा जीअं असां अव्हांखे ॿुधायो त सिंध में बरसात वधीक किथे थींदी ऐं कहिड़नि इलाइक़नि में केतिरी बरसात थींदी, उन बारे में हतमी यानी आख़िरी जेका रिपोर्ट आहे उहा पेश कंदासीं 25 तारीख़ ते। त उहा रिपोर्ट डेटा जी सूरत में रिफ्रेश थी चुकी आहे, ताज़ा डेटा अची चुकी आहे, त उहा अव्हां ताईं पहुचायूं था, हलूं था डेटा तरफ़। तेसि ताईं अव्हां असांजो चैनल सब्सक्राइब करे वठो त जीअं आईंदा जे लाइ अव्हांखे आसानीअ सां असांजा वीडियोस पहुची सघनि। अॼु असां अव्हांखे तफ़सीली तौर ते ॾेखारींदासीं त किथे केतिरी बरसात थी सघे थी। यानी 26 तारीख़ ते नगर पार्कर में, मिठी इस्लाम कोट में 60 मिलीमीटर ताईं बरसात, उमरकोट में थी सघे थी। इन खां अलावा ॿियनि इलाइक़नि में जेके शहदादपुर ऐं सागड़ जा इलाइक़ा आहिनि उते 30 मिलीमीटर ऐं बदीन जे इलाइक़नि में पिणु 30 मिलीमीटर ऐं ठटे जे इलाइक़नि में 15 मिलीमीटर ऐं नवाबशाह जे इलाइक़नि में पिणु 10-15 मिलीमीटर बरसात जो इम्कान आहे। इहो 26 तारीख़ जी ॻाल्हि आहे। इन खां पोइ जॾहिं अॻिते हलिजे थो 27 तारीख़ ते, त 27 तारीख़ जी डेटा असां वटि जेका आई आहे उन जे मुताबिक़ तक़रीबन सिंध जे अक्सर इलाइक़नि में बादल हूंदा ऐं बरसात जो मिक़दार नवाबशाह डिवीज़न में 14 मिलीमीटर, हैदराबाद डिवीज़न में 21 मिलीमीटर, ठटे जे इलाइक़नि में 44 मिलीमीटर, डीपलो में 45, बदीन में 42, नगर पाकर में 46, उमरकोट में 43 ऐं नारे जे इलाइक़नि में 34 मिलीमीटर। जॾहिं त कराची जे इलाइक़नि में बि 27 तारीख़ ते 20 मिलीमीटर ताईं बरसात ॾिसण जो इम्कान ॾेखारियो वियो आहे। 28 अगस्त ते कच्छ भुज जे इलाइक़नि में घणी बरसात हूंदी, तेज़ तरीन बरसात हूंदी, जेका 136 मिलीमीटर ताईं हूंदी ऐं 160 मिलीमीटर ताईं हुनजो इज़ाफ़ो थी सघे थो। ऐं कच्छ भुज खां गुजरात जे इलाइक़नि में बि 130 ऐं 125 ऐं 135 मिलीमीटर ताईं बरसात जो इम्कान आहे। इहो 28 तारीख़ जी ॻाल्हि आहे। 28 तारीख़ ते ऐं राजस्थान में बि बरसात 28 तारीख़ ते 15 मिलीमीटर 20 मिलीमीटर ऐं जैसलमेर ताईं बि 10-12 मिलीमीटर शो कई पई वञे। जॾहिं त बरसात जो जेको वधीक मिक़दार आहे उहो गुजरात जे इलाइक़नि में आहे ऐं कच्छ भुज जे इलाइक़नि में ॾेखारियो वियो आहे। इन खां अलावा नंगर पाकर में 25 मिलीमीटर शो कया विया आहिनि, डीपलो में 78 मिलीमीटर, मिठी में 67 मिलीमीटर, उमरकोट में 49 मिलीमीटर, शहदादपुर में 45, हैदराबाद में 36, ठटे में 60 मिलीमीटर ऐं कराची में 23 मिलीमीटर। 29 तारीख़ ते बरसात जो मिक़दार सभ खां घणो सिंध जे अंदरि
डीपलो जे इलाइक़नि में आहे 133 मिलीमीटर, बदी में 88 मिलीमीटर, ठटे जे इलाइक़नि में 50 मिलीमीटर, मिठी जे इलाइक़नि में 100 मिलीमीटर, इस्लामकोट में 100 मिलीमीटर, नंगर पार्कर में 25 मिलीमीटर, उमरकोट में 56 मिलीमीटर, शहदादपुर में 80 मिलीमीटर, नवाबशाह में 75 मिलीमीटर, घोटकी जे इलाइक़नि में 10 मिलीमीटर, सकर जे इलाइक़नि में 30 मिलीमीटर, खैरपुर जे इलाइक़नि में 32 मिलीमीटर, दादू जे इलाइक़नि में 25 मिलीमीटर, जॾहिं त नौशहर जे इलाइक़नि में 40 मिलीमीटर ताईं बरसात वसण जो इम्कान मौजूद आहे, पर जैकबाद जी तरफ़ 13 मिलीमीटर ऐं गंगकोट तरफ़ 4-5 मिलीमीटर। हलूं था हींअर 3 तारीख़ जे, त 3 तारीख़ में जेको बरसात जो मिक़दार हूंदो उहो कीअं हूंदो? 3 तारीख़ ते जेका बरसात हूंदी उहा मिठी जे इलाइक़नि में 127 मिलीमीटर, नंगर पार्कर में 30 मिलीमीटर, बदीन में 137 मिलीमीटर, ठट्टे में 215 मिलीमीटर, ठट्टे जे ॿियनि इलाइक़नि में खींजर वग़ैरह में 175 मिलीमीटर, ऐं कराचीअ में 115 मिलीमीटर, ऐं उत्तर कराचीअ में 112 मिलीमीटर, ऐं काछे जे इलाइक़नि में जीअं अड़बूला खान थियो, नूरियाबाद थियो, हुते 117 मिलीमीटर, ऐं इन खां अलावा जेके दादू जा इलाइक़ा आहिनि उन्हनि इलाइक़नि में 60 मिलीमीटर, मेड़ 55-56 मिलीमीटर, शहदादकोट में 82 मिलीमीटर, लाड़काने में 45 मिलीमीटर, जैकाबाद में 48 मिलीमीटर, कंदकोट में 22 मिलीमीटर, सकर में 20, हिंगोरजा में 23, ऐं खैरपुर में 20 मिलीमीटर, भिरिया में 24 मिलीमीटर, ऐं इन खां अलावा नौशहर जे इलाइक़नि में 30 मिलीमीटर, नारे जे इलाइक़नि में 7 मिलीमीटर, ऐं सांगड़ जे इलाइक़नि में 16, उमरकोट में 10 मिलीमीटर। त इहो 3 तारीख़ जो बरसात जो अंदाज़ो हुयो, ऐं 3 तारीख़ ते बरसात सभ खां वधीक ठटे जे इलाइक़नि में ॾेखारी वई आहे, ऐं चूअर जमाली जे इलाइक़े में ॾेखारी वई आहे, जेका जाती में 190 मिलीमीटर ॾेखारी वई आहे, ऐं अहिड़ी रीति इन्हनि इलाइक़नि में जीअं घारो में 180 मिलीमीटर बरसात ॾेखारी वई आहे। त इहा बरसात जा अंदाज़ा ECMWF जे तरफ़ां पेश कया विया आहिनि। हाणे असां अव्हांखे हिन सिस्टम जी टोटल बरसात जे बारे में ॿुधायूं था त टोटल बरसात केतिरी थींदी। ECMWF जी प्रिडिक्शन जे मुताबिक़ 26 अगस्त खां वठी 31 अगस्त ताईं 6 ॾींहनि जे दौरान सिंध जे ॾखिणनि इलाइक़नि में ज़ोरदार बरसात थींदी, ऐं सभ खां घणी बरसात 403 मिलीमीटर मीरपुर बठोरो में थींदी। इन खां अलावा गोलार्ची में 410 मिलीमीटर, बदीन में 320 मिलीमीटर, बदमी में 326 मिलीमीटर, जाती में 367, चूअर जमाली में 290, ठट्टो में 400, गुजो में 370, मीरपुर साकरो में 245, केटी बंदर में 155, शाह बंदर में 237, गुलशन हदीद में 230 मिलीमीटर, कराची सेंट्रल में 176 मिलीमीटर,
कराची उत्तर में 180 मिलीमीटर, हब में 180 मिलीमीटर, थाना मुला खान में 220 मिलीमीटर, नूरियाबाद में 320 मिलीमीटर, हैदराबाद में 250 मिलीमीटर, टंडो मोहम्मद खान में 370 मिलीमीटर, टंडो अनायार में 200 मिलीमीटर, मीरपुर खास में 161 मिलीमीटर, नबीसर रोड 241 डिग्री 235, चेल्हार 247, मिठी 274, डीपलो 320, इस्लामकोट 270, तिगोसर 180, धाने जो गोट 200 मिलीमीटर, नंगर पाकर 200 मिलीमीटर, उमरकोट 200 मिलीमीटर, डाहली 154 मिलीमीटर, खिप्रो 146 मिलीमीटर, सांगड़ 166 मिलीमीटर, शादातपुर 177, टंडो आदम 193, मटियारी 200, मांझंद 182, आमरी 185, काजी अहमद 180, सकरंड 185, नवाबशाह 171, दौड़ 147, बुछेरी 160, बांधी 126, कोटनाडू दरिया खनमरी 112, पटीदन 108 मिलीमीटर, फैजगंज 130 मिलीमीटर, जखराऊ 164 मिलीमीटर, सांगड़ में 174 मिलीमीटर, खिप्रो 140 है, जाम साहब 168, सठमेल 160, सेवन में 170, भान में 130, दादू में 108 मिलीमीटर, वाई पांदी 138 मिलीमीटर, जोही 113, सीता 98 मिलीमीटर, मेहड़ 102 मिलीमीटर, नौशहर फिरोज टोटल बरसात 92 मिलीमीटर, मोरो 107 मिलीमीटर, कंडियारो 88 मिलीमीटर, हिंगोरजा 75 मिलीमीटर, गंबट 80 मिलीमीटर, खैरपुर 71 मिलीमीटर, सकर 69 मिलीमीटर, पनवाकिल 63 मिलीमीटर, मीरपुर माथेलो 60, ओबाड़ो 50, संजरपुर 56, सालेपट 66, चूड़को 88, लाड़कानो 88, रतोदेरो 88, ओस्ता मोहम्मद 121, जैकाबाद 100, ठुल 60, कंदकोट में 44 मिलीमीटर, कश्मीर में बरसात जो घट मिकदार है जेको आहे सिर्फ 25 मिलीमीटर शो कयो वियो आहे, ऐं नसीराबाद बॉर्डर में 97 मिलीमीटर, मेहड़ में 100 मिलीमीटर, ऐं वाही पांदी 140 मिलीमीटर, ऐं जेका बरसात खीरथर जबलनि ते पवंदी उहा 146 खां 170 मिलीमीटर ताईं बरसात पवंदी, जंहिंजो पाणी काफ़ी नदियुनि में लही ईंदो ऐं उहो काफ़ी मसला पैदा करे सघे थो। त इहो हुयो 6 ॾींहनि जो वचूर जेको ECMWF वारनि असांखे ॿुधायो ऐं असां अवां आॾो रखियो। ही टोटल बरसात 6 ॾींहनि जे दौरान जेको सिस्टम अचे पियो, असां आख़िर में उन जी जेका है प्रोडिक्शन ॿुधाई अव्हांखे त ही केतिरी बरसात शो कनि पिया। ख़ासि तौर ते मातली में 370 मिलीमीटर शो कई वई आहे। त इहे
अंग अखर ताज़ा तरीन अंग अखर ECMWF वारनि ॾेखारिया आहिनि जेके तव्हांजे आॾो असां पेश कया। असांजे जेको हिन वक़्त ताईं जी जेका अपडेट आहे उहा पूरी थिए थी। तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो जी लिंक दोस्तनि सां शेयर कंदा त जीअं उहे बि हिन क़ीमती मालूमात मां आगाह थियनि ऐं पंहिंजो बंदोबस्तु करे सघनि। ख़ासि ॻाल्हि इहा असांखे आख़िर में ॿुधाइणी आहे त थरपारकर जे इलाइक़नि में जेके नगर पार्कर इस्लामकोट मिठी ऐं भरपासे जा इलाइक़ा आहिनि उन्हनि में खेवण किरण जा वाक़िया तमामु घणा थी सघनि था, जंहिंखां बचाइण जे लाइ पंहिंजनि जानवरनि खे बचाइण लाइ ऐं पंहिंजी ज़िंदगी बचाइण लाइ तव्हांखे तमामु घणो एहतियात करणु घुरिजे। ॾिठो वियो आहे त तरवासी तमामु घणी लापरवाही कनि था ऐं बरसाति वारनि ॾींहंनि में पंहिंजनि जानवरनि खे जंग में छॾे ॾियनि था, जेके जंग में ई खेवण किरण जे करे मरी वञनि था। त तव्हांखे इन बारे में एहतियात करणु घुरिजे। इन सां गॾु असांजी अॼोकी वीडियो पूरी थिए थी। अल्लाह हाफ़िज़।